एक ही रमज़ान उन हस्तीअ जी शहादत जो ॾींहुं आहे जंहिं जूं दीन इस्लाम लाइ बेअंदाज़ क़ुर्बानियूं आहिनि, जंहिंजी बहादुरी, शुजाअत, सखावत जो मिसाल ता क़यामत ताईं न मिलंदो। हज़रत अली अलैहिस्सलाम जो शान इंतहाई घणो आहे, जंहिंजो शान बयानु करण जे लाइ लफ़्ज़ थोरा आहिनि। हज़रत अलीअ जा कई कौल आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांखे सहारो ॾींदा। हज़रत अलीअ फरमायो, आउं इबादत जन्नत जे शौक़ ऐं दोज़ख जे ख़ौफ़ खां न आहियां कंदो, पर आउं इबादत उन करे कंदो आहियां मुंहिंजो रब इबादत जे लाइक़ु आहे। सभ खां वॾी ख़यानत पंहिंजी क़ौम सां गद्दारी आहे। टिनि शयुनि लाइ विढ़ो, हिकु वतन लाइ, ॿियो इज़त लाइ ऐं टियों पंहिंजे हक़ लाइ। सिर्फ़ तॾहिं ई ॻाल्हायो जॾहिं तव्हांजा लफ़्ज़ तव्हांजी ख़ामोशीअ खां वधीक ख़ूबसूरत हुजनि। सचा इंसान हमेशा अकेला ई रहिजी वेंदा आहिनि, हुजूम त मुनाफ़िक़नि जा हूंदा आहिनि। उहो ई मुकमल इंसान आहे जंहिं वटि नसीहत लाइ लफ़्ज़नि बदिरां सुहिणो अमल ऐं किरदारु आहे। जेकॾहिं केरु बुख खां मानी चोरी करे त उन चोर जा हथ कटण बजाए उतां जे हुकुमरान जा हथ कटिया वञनि। जेका क़ौम ज़ालिम जी हिमायती आहे उहा क़ौम क़ब्रिस्तान जे मिसल आहे। ॿियनि जे महल में ग़ुलामी करण खां बहितर आहे त माण्हू पंहिंजी झूपड़ीअ में हुकूमत करे। ॾुखनि खां डिॼो था त पोइ ख़ुशियुनि जी तलाश करणु छॾे ॾियो। हज़रत अली खां पुछो वियो, इंसान बुरो कॾहिं थींदो आहे? पाण फरमायाऊं, जॾहिं हू पंहिंजो पाण खे ॿियनि खां सुठो सम्झणु लॻंदो आहे। जॾहिं अव्हां ग़लति हुजो त पंहिंजी ग़लती तस्लीम कयो ऐं जॾहिं सही हुजो त ख़ामोशी अख़्तियार कयो। ग़लती मञीदा करियो ऐं गुनाह करणु छॾे ॾियो, छो जो सफ़र जेतिरो डिघो थींदो वापसी ओतिरी मुश्किल थींदी आहे। गुफ़्तगू हिकु अहिड़ी अनमोल ताक़त आहे जंहिंसां या त इंसान दिलि में लही वेंदो आहे या दिलि तां लही वेंदो आहे। अगरि कोई तव्हांजी फ़िक्र कंदो आहे त उनजी क़दुरु कयो, छो जो दुनिया में तमाशाई वधीक ऐं फ़िक्र करण वारा घटि आहिनि।